बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान में आऊँ आहियां जी खिदमत में ज़ोया बलोच। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुबह मेहरान में राशिद शाह। नाज़रीन, अॼु जेको ॾिहाड़ो आहे उहो काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि जिन्हनि में ईद मल्हाई पई वञे ऐं जेके असांजा परॾे में ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे ईद जो लख लख वाधायूं। ऐं ज़ोया काफ़ी सारा हज जा रुकन जेके अदा कया विया, पर अॼु जेको रुकन आहे उहो बिल्कुलु जेके कंकरियूं हूंदियूं आहिनि हयूं वेंदियूं आहिनि, उहो रुकन रहियल आहे। ऐं जेको सो वॾी ॻाल्हि असांजे लाइ आहे त अॼु जेको ज़ुल हज यानी कि 9 ज़ुल हज यानी तमामु मुल्कनि में जिते जिते चंड नज़र आयो हुयो त उते ईद मल्हाई पई वञे। असां वटि इहा अलाह जी कुदरत आहे, अलाह जो निज़ाम आहे त असां वटि जेका ईद थींदी उहा सुभाणे मल्हाई वेंदी। पर जिन जिन मुमालिकत में ईद मल्हाई पई वञे उन्हनि सभिनीनि खे ईद जो लख लख वाधायूं। ऐं असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे त हिन वक़्तु पूरी दुनिया मां सऊदीया में वञी करे जेके हज करण विया आहिनि, यकीनन उहे सभिनी जे लाइ दुआऊं घुरंदा हूंदा ऐं असांजे हिन पाक वतन जे लाइ दुआऊं घुरंदा हूंदा। ऐं सभ खां पहिरियां त असां इहो चवंदासीं अॼोके ॾिहाड़े जे सदके ख़ुदावंदी ताला असांखे हिन मुसीबत हिन वबा खां पनाह में अता फ़रमाए। आमीन आमीन। ऐं नाज़रीन, ही ख़ुशियुनि जो त्योहार आहे ऐं असां ख़ुशियूं विरायूं, नफ़रतूं आहिनि उहे ख़तमु कयूं ऐं उन सां गॾोगॾु जेको हिन पैंडेमिक जो बि असांखे ख़्यालु रखिणो आहे त असांखे हिन खां कीअं छुटकारो हासिलु करिणो आहे। ऐं इन में कुझु लिमिटेशन्स हूंदियूं आहिनि। असां बाक़ी जेके ईदूं आहिनि उन्हनि खां ई ईदूं जेके हाणे गुज़रनि पियूं साल ॿ खां, त इहे उन्हनि खां मुनफ़रिद आहिनि। इन्हनि में छा आहे जो असांजे जेके ईद घुमण वग़ैरह हेॾां होॾां असां जॾहिं वेंदा हुआसीं त उन्हनि में छा थींदो जो असां काफ़ी इंजॉय कंदा हुआसीं, पर हाणे असां घर में वेही करे ईदूं मल्हाईंदा आहियूं। पर टेक्नोलॉजी जो दौरु आहे, असां वीडियो कॉल ज़रिए असां पंहिंजनि प्यारनि सां ॻाल्हाए सघूं था, उन्हनि खे ईद विश करे सघूं था। ऐं नाज़रीन, हिन असांजे प्रोग्राम सुबह मेहरान सां ख़ासि ताउन कयो आहे मलका मसाला ठाहिण वारनि लज़त पकड़ियो सिहत जो हथ। मलका मसाला पाकिस्तान में पंहिंजी नोईअ जो पहिरियों ब्रांड आहे जंहिं पंहिंजी रेसिपी मसालनि में आम लूण जे बदिरां 100% कुदरती ऐं 2 भेरा साफ़ कयल वाइटल हिमालयन पिंक साल्ट शामिल कयो आहे, छो त मलका मसाला ज़ाइके सां गॾोगॾु पंहिंजी कस्टमर जी सिहत जे ख़्याल खे बि पंहिंजी पहिरीं तरजीह करार ॾिनी आहे। सो नाज़रीन, ही मलका मसाला जेके आहिनि ऐं ख़ासि तौर ते ईद, सुभाणे ईद आहे जंहिं में असांखे ही मसाला आहिनि ही ज़रूरु इस्तेमालु कजो, ऐं तमामु बहितरीनु इन्हनि जो ज़ाइको आहे, टेस्ट आहे, ख़ुशबू आहे। ऐं इन में जेको आहे राशिद ॿियूं कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मसलन जीअं जिंजर या गार्लिक पेस्ट जी ॻाल्हि कजे ऐं हिन खां अलावा सयूं आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कजे जेके अक्सर ईद ते पचंदियूं आहिनि। हाँ, बिल्कुलु ईअं ई थींदो आहे। स्पेशली हीअ जेका कुर्बानी वारी ईद आहे यानी कि ईद उल अज़हा जेका सुभाणे असां मल्हाईंदासीं, कुर्बानी थींदी, गाबे जी कुर्बानी, बकर जी कुर्बानी, मुख़्तलिफ़ कुर्बानियूं जिन जिन जी जेतिरी हैसियत आहे, जे अगरि न त पतियूं करे बि उहे कुर्बानियूं कंदा आहिनि। ऐं उन्हनि जे घरनि में जेको यानी कि हर हिकु मुस्लमान हुजे ग़ैर मुस्लिम हुजे, पर हर घर में सुभाणे गोश्त इंशाअल्लाह पचायो वेंदो ऐं उन जे लाइ बहितरीनु आहे जेको सो मलका मसाला। ऐं यानी कि अगरि तव्हांखे ठाहिण बि नथो अचे, तव्हां चाहियो था त तव्हांजे घर मां ॿियनि जे घर ताईं ख़ुशबू वञे ऐं हू महसूसु करे सघनि त वाह वाह कमाल जो हिते को कारीगर आहे या कुक आहे या का अदी का भेण जेका ज़बरदस्त कुकिंग करे थी, त यकीन कयो मलका मसाला तव्हांखे बेस्ट खां बेस्ट तव्हांजी सपोर्ट कंदो। ऐं जेके असांजी माइरूं आहिनि ख़ासि तौर ते उहे किचन में रहंदियूं आहिनि त उहे बि जेको आहिनि पंहिंजी किचन जी ज़ीनत बणायो न मलका मसाला कंहिं बहितरीनु ऐं टेस्टी ऐं सुठा सुठा खाधा खाओ ऐं ॿियनि खे बि खारायो। ऐं नाज़रीन, हिन प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं शामिल थियूं आहिनि उन्हनि जो बि मां सां तारीफ़ कराईंदी हलां। असांजे जेके पहिरियां महिमान आहिनि से प्रोफेसर आहिनि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडो जाम, अब्दुल्ला सेठार साहब। सर अलीकार चंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान। कीअं पियो लॻेनि प्रोग्राम सुबह मेहरान में अची करे? प्रोग्राम तमामु सुठो ऐं तमामु सुठो इंट्रोडक्शन करायो ऐं ख़ुसूसन ईद जे हवाले सां तव्हां थैंक यू वेरी मच। ऐं असांखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे सर तव्हां जॉइन कयो आहे हिन प्रोग्राम में शामिलु थिया आहियो। असांजा जेके ॿिया महिमान आहिनि से बहितरीनु गुलूकार आहिनि वली मोहम्मद चंगनवाज़। भलीकार चंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में। अल्हम्दुलिल्लाह ठीक कीअं पियो लॻेनि सुबह मेहरान में अची करे? सुठो पियो लॻे ॾाढो। बसि आया आहियूं ॾाढी ख़ुशी थी आहे, चैनल ते आया आहियूं, असां पंहिंजो सादरो वॼाईंदासीं। तमामु बहितरीनु, ॾाढी ख़ुशी थी आहे। इंशाअल्लाह राग बि ॿुधंदासीं, गीत बि ॿुधंदासीं ऐं हीअ जेको आहे न ख़ुशियुनि भरियो ॾींहुं आहे। काफ़ी जेके ममालिक आहिनि में ईद मल्हाई वई वञे ऐं उन सां गॾोगॾु ॿिया बि असां सां
सिंगर आहिनि जलाल हैदरी, उन्हनि खे बि असां भलीकार चवंदासीं, बहितरीन सिंगर्स आहिनि। अच्छा, छा चवणु चाहींदा तव्हां, कीअं पियो लॻे सुबह मेहरान में जो के ॾींहुं ते अची करे? सुबह मेहरान तमामु ज़बरदस्त, अलाह जी महिरबानी सां ऐं सुठो प्रोग्राम जेको तव्हां रखियो आहे मेहरान टीवी ते, जी जी तमामु बहितरु हले बि पियो, दुनिया ॾिसे बि पई, बिल्कुलु। ऐं तमामु बहितरीनु जेको आहे सुबह मेहरान जो प्रोग्राम ज़बरदस्त, केतिरी तारीफ़ कयूं ओतिरी घटि आहे। बिल्कुलु माशाअल्लाह, बिल्कुलु। जज़ाकल्लाह। ऐं असां सां म्यूज़िशियन्स बि गॾु आहिनि। जेकॾहिं म्यूज़िक खां बग़ैर असां गीत ॿुधूं था त यकीनन उहो ओतिरो असांखे मज़ो न ॾींदो, ओतिरो असांखे सुठो न लॻंदो आहे जेतिरो म्यूज़िक सां गॾोगॾु मौसीक़ी सां गॾु असांखे वधीक सुठो लॻंदो आहे। अच्छा, अब्दुल्ला सेठार साहब सर, कीअं पियो लॻे सुबह मेहरान में अची करे, ऐं वरी ईद जो ॾींहुं बि आहे, मुख़्तलिफ़ मुल्कनि में ईद मल्हाई पई वञे? तमामु सुठो, रियली फैंटास्टिक, आई एम प्लेस्ड टू बी हियर। ऐं ॿी ॻाल्हि त पूरी दुनिया में सेलिब्रेट पिया कनि। अॼु कुझु मुल्कनि में हज आहे ऐं कुझु मुल्कनि में ईद आहे। इहो डिस्टेंस जो हिकिड़ो फ़र्क़ु आहे। चंड जो सॼो ग्लोब जेकी आहे दुनिया आहे, उहो मुख़्तलिफ़ लोकेशन्स आहिनि, ऐं सभिनी खे ईद जी वाधायूं हुजनि ऐं ख़ुशियूं मल्हाइनि, ऐं हज जी बि मुबारक हुजे। ऐं के माण्हू वरी शैतान खे पथरियूं बि हणंदा, सो ज़ाहिर आहे हीअ असांजे लाइ रिलीजियसली तमामु इम्पोर्टेंट डे आहे। बिल्कुलु, मतलब तव्हां पंहिंजी ईद जूं तयारियूं मुकमल करे छॾियूं? मुकमल तयारी कयूं, बिल्कुलु। उज़ई जूं, ईद जूं, माइटनि सां मिलण जूं, दोस्तनि सां मिलण जूं लिस्ट ठाहे छॾी आहे त सुभाणे हिननि सां मिलणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ख़ुसूसन ईद ते जेके ख़ासि मैसेजिस ईंदा आहिनि न, अॼुकल्ह डिजिटल लाइफ थी वई आहे, मोस्टली व्हाट्सअप ते या मोबाइल ते या फेसबुक ते, उनजा जवाब ॾींदे ॾींदे ॾींहुं गुज़री थो वञे। ईअं थींदो आहे। पहिरियां ज़ोया छा थींदो हुयो जो ईद नमाज़ पढ़ी करे रिश्तेदारनि या अहबाबनि अज़ीज़नि जे दरवाज़े ते वञी करे उन्हनि सां ईद मिलंदासीं। हाणे ईद नमाज़ पढ़ी करे सभ खां पहिरियां मोबाइल खणंदा आहियूं, मोबाइल खणी करे चेक कंदासीं कंहिंजा मैसेज आया आहिनि, कंहिंजा मैसेज आया आहिनि, ॾिसूं पंहिंजे कंहिं यादि कयो आहे। पोइ जंहिंजो मैसेज जो वधि खां वधि इंतज़ारु हूंदो आहे न, उनजो मैसेज न ईंदो। ऐं वरी उन्हनि खे असां पाण करे वठंदा आहियूं, छो जो असांजी मोहबत आहे, असांजा क़ुर्ब आहिनि। सर, कुर्बानी कहिड़ी कंदा आहियो ईद ते, छा इरादो आहे? मुंहिंजा बिरादर त वॾो जानवर कंदा आहिनि, काओ वग़ैरह हू, असां बकरे जी कंदा। माशाअल्लाह। एक्चुअली असां हिते हैदराबाद में त अकेला आहियूं, असुल त ॻोठ शिकारपुर आहे, सो हुते मिट माइट वॾे जानवर में पतियूं कंदा आहिनि 7, हिते असां बकरे जी कंदा। अच्छा, अव्हांखे कहिड़ो गोश्त वणंदो आहे? वॾो गोश्त वणंदो आहे या नंढो गोश्त वणंदो आहे? सभु वणंदा आहिनि, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आहे, पर मुंहिंजा नंढा ॿार जेको आहिनि अक्सर नंढे गोश्त खे, मटन खे पसंदि कंदा आहिनि। ऐं कहिड़ी डिश? डिश चिकन कढ़ाई या बारबेक्यूज़, इहे उन्हनि खे पसंदि आहिनि। ऐं वरी कोशिशि कंदा आहिनि त को चाइनीज़ बि हुजे गॾोगॾु। बहरहाल मेन माना कढ़ाई ऐं बारबेक्यू। अच्छा, तव्हां पाण छा ठाहींदा आहियो ईद ते? ठाहींदा आहियूं जी, कॾहिं कॾहिं मूड थी वञे वेही करे भई अॼु ठाइणो आहे, चांहि पचाईंदो आहियां, बाक़ी थोरी घणी हेल्प, ॿाहिरियों जो कमु सॼो मां कंदो आहियां ऐं घर जो कमु सॼो मिसिस कंदी आहे। कम विरायल आहिनि। कुकिंग में थोरी घटि, बाक़ी चांहि मां पचाईंदो। पर हिकिड़ो कॾहिं हूंदो आहे न त नओं जेको आहे ज़ाइको असांखे खपे, असां कुझु ठाहियूं, ईअं ई थींदो आहे, हिकिड़ो मुनफरिद टेस्ट हुजे त माण्हू पाण ट्राए करे वठंदो आहे। सयूं वग़ैरह पचाईंदा, सयूं वग़ैरह पचाईंदा, मानी पचाइण ॾुखी आहे, बाक़ी भाॼी खे पचाए सघिजे थो। जलाल हैदरी ॾे असां वेंदासीं, असां सॉन्ग ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदा आहिनि असांजे व्यूअर्स खे? कलाम आज़ाद ॿुधाईंदासीं साईं बुॾल सरकार जी काफ़िया। जी बिल्कुलु, बिस्मिल्लाह। जे रमज़ लाई वो यार, हाय हाय सूरत, हाय हाय, वाह वाह वाह, इसराइकी ऐं सिंधी में मिक्स बोला। हाय हाय। तस्वीर राजल दी ओ दवा इश्क छुड़ा इस घर दी, इश्क कमाल कढ बाहर की दीनत आई अहल सतुर दी। वाह। इश्क कमाल कढ बाहर की दीनत आई अहल सतुर दी। आखे खैर मोहम्मद साईं एक बेबस थी पई जेको रमज़ लगी राजन दी। वाह। जेकरा जे रमज़ लाई वो यार,
वाह वाह ज़बरदस्त ख़ूबसूरत तमामु ख़ूबसूरत जेकॾहिं ॻाल्हि कजे त नाज़रीन हिन असांजे प्रोग्राम में न सुबह महिरान सां ख़ासि ताउन कयो आहे मलका मसाला ठाहिण वारनि पाकिस्तान में पहिरियों भेरो हाणे रेसिपी मसालनि में शामिलु कयो वियो आहे हिमालयन पिंक साल्ट। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केरु न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन हिन सुबह मेहरान प्रोग्राम सां ख़ासि ताउन कयो आहे मलका मसाला ठाहिण वारनि। लज़्ज़त पकड़ियो सिहत जो हथ। मलका मसालनि खे ॿियनि जी भेट में ज़ाइक़नि जी मलका चयो वेंदो आहे, छो त उनजो हर मसालो न सिर्फ़ु बहितरीन आहे पर सिहत खे नुक़सान ॾींदड़ जुज़नि खां बि महफ़ूज़ आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो मलका मसाला पाकिस्तान, अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया ऐं मिडल ईस्ट समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में मक़बूलियत जूं मंज़िलूं माणे रहियो आहे। सो नाज़रीन मलका मसाला लाज़मी तव्हां पंहिंजे किचन जी ज़ीनत बणायो। पंहिंजे हिन ईद ते गोश्त हूंदो उन गोश्त में शामिलु कजो। जेको तव्हांजो गोश्त आहे उनजो जेको ज़ाइक़ो आहे उहो डबल थी वेंदो आहे ऐं तमामु बहितरीन ख़ुशबूदार असांखे लॻंदो आहे गोश्त। ऐं जेकॾहिं असां उन में लूणु या मसालो न पुट कयूं त उहो असांखे फिको लॻंदो आहे। जेकॾहिं ईअं असां बॉइल करे खाऊं अगरि टेस्टफुल असांखे अगरि महसूसु करणो भई टेस्टफुल आहे ऐं असांखे लॻे त वाकई यानी कि जीअं पाण ॻाल्हि कई सारा जेका थिए ऐं जेको सो पाण खाई करे बि करे करे पंहिंजी तारीफ़ पंहिंजे पाण खे वणंदी आहे, उहा त हूअं ई वणंदी आहे, तक़रीबन वणंदी आहे। पंहिंजी तारीफ़ आईने जे साम्हूं वञी करे मुंहिंजो कलर फेयर थी वियो, हाणे मुंहिंजो कलर डिम पियो थिए, ईअं ई थी करे जॾहिं तव्हां पंहिंजो बिल्कुलु जॾहिं तव्हां पंहिंजो कुझु कुकिंग कंदा आहियो, कुझु पंहिंजो ठाहींदा आहियो त उनजो ज़ाइक़ो जॾहिं पसंदि ईंदो आहे त तव्हां सभिनीनि खे ॿुधाईंदव। ऐं यकीन कयो हीउ उहो प्रोडक्ट आहे जंहिंखे इस्तेमालु करण खां पोइ असां तव्हांखे वेठा ॿुधायूं, तव्हां ॿियनि ॾहनि खे ॿुधाईंदव त तव्हां पंहिंजे किचन जी ज़ीनत बनायो त सिर्फ़ु मलका मसाला बनायो। ऐं इन में हिकु ॿियो बि फ़ाइदो आहे राशिद, जेके जिंजर ऐं गार्लिक जो पेस्ट आहे हे तयार शुदा मिले थो। हाँ, न त असांखे मेहनत करणी पवंदी आहे, मेहनत करणी पवंदी आहे, ग्राइंड करणो पवंदो आहे। उन खां अलावा जेके
ब्राउन बसर आहिनि उहे वाह, बि मिलनि था, छो जो ज़बरदस्त। असांखे इन में बि टाइम लॻंदो आहे ऐं स्पेशली ऐं ब्राउन घी- बसर जाम यूज़ थींदो आहे त इन जे करे बहितरीनु आहे बिरयानी मलका बसर। बिरयानी जेको हूंदी आहे उनजे मथां बि असां छिड़के करे बिल्कुलु, खाईंदा आहियूं। बिल्कुलु। ऐं उन खां अलावा जेको असां का बि रेसिपी ठाहींदा आहियूं त उन में तव्हांखे ख़बर आहे त असां बसर खां इहे अलावा त हर शइ अधूरी आहे ठाहिण में, सही, चाहे उहा कहिड़ी बि तमामु जेको आहे शइ न हुजे। बहितरीनु प्रोडक्ट आहे। ज़रूरु तव्हां मार्केट विज़िट कयो ऐं ज़रूरु ट्राए कयो। ई मुख़्तलिफ़ रेसिपीज़ आहिनि, हुननि में इहे मसाला पुट कयो ऐं असां सां गॾु वली मोहम्मद चंगनवाज़ बि गॾु आहिनि, उन्हनि खां चङो ॿुधंदासीं। हाणे असांजे व्यूअर्स खे ॿुधायो त असां ॿुधणु चाहियूं था, जुमणु चाहियूं था ईद जो सुभाणे ईद आहे, माना ईद खां अॻु ऐं वरी कुझु मुल्कनि में ईद मल्हाई वञे पई, ऐं उहे ॿुधंदा ऐं ख़ुशी थींदी। ऐं तव्हांखे शौक़ु किथां पैदा थियो ही जेको तव्हां? पहिरीं असां धनार हुआसीं, अच्छा, बकरियूं चाढ़ींदा हुआसीं। वाह 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 पोइ वाह। असांजा वॾड़ा जेके आहे पोइ उन वक़्तु में लोहार ठाहींदा हुनखे, अच्छा, पोइ उन टाइम में जाम हूंदा हुआ। हाणे माशाअल्लाह, त इहा शइ मिले कोन पई किथे बिल्कुलु बि। बिल्कुलु पोइ बिल्कुलु, इन करे हाणे असां बलोचिस्तान मां घुराईंदा आहियूं हुनखे, त वाह उतां बि असां 1000 रुपए में उन्हनि खे घुराईंदा आहियूं। उतां या पाण वञूं या त कंहिंखां मोकिलाए वठी अचूं। पर जेको इहो परफॉर्म करण जो जेको अंदाज़ आहे उहो मुश्किल आहे। ॿुधायो असांखे त हा, असां ॿुधाईंदा, ॾिसूं ॿुधूं, असांखे ख़बर पए। वाह वाह वाह, तमामु बहितरीनु, ज़बरदस्त ॾाढो सुठो। ज़बरदस्त। असांजो कमु आहे। ही पुराणा इंस्ट्रूमेंट आहिनि, वाकई में अव्हां जी ॻाल्हि जीअं त ख़तमु थींदा था वञनि ऐं इन्हनि खे ज़िंदा रखण लाइ ज़ाहिर असांजी सकाफ़त आहे, असांजो कल्चर आहे, असांजी तहज़ीब आहे, उनखे असांखे ज़िंदा पूरी रखणो सिंध आहे। मां ही हाणे निकिरी वियो साल, एतिरो न आहे, महिरान जी महिरबानी आहे जेको असांखे घुराए निर्वाहन कनि पिया, बाक़ी को चैनल वारो ऐं अव्हां बि जस लहो था त हिननि खे जेको आहे न पुराणा पुराणा जेके इंस्ट्रूमेंट आहिनि इहे ॻोल्हे हथु कयो था ऐं वरी इन्हनि खे परफॉर्म बि कयो था। अच्छा, भला तव्हां पंहिंजे लाइ कुझु मतिलबु शागिर्द वग़ैरह ठाहिया आहिनि? जी शागिर्द बि आहिनि, पर वो वीचारा ग़रीब आहिनि, मज़दूर माण्हू आहिनि, नथा अची सघनि। मज़दूर माण्हू आहिनि, मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे। टाइम खां वठी असांखे जो न रेडियो ते बि अप्रूव आहियूं, टीवी ते बि आहियूं, वाह वरी पोइ मिले थो, शुक्र आहे मालिक जो असांखे कुझु मिले थो, पर असांजे जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे कुझु कोन थो मिले। बिल्कुलु बिल्कुलु अचनि ई नथा। ज़ाहिरी ॻाल्हि पुट खे सेखारियां पियो आस्ते आस्ते, आहे, माशाअल्लाह, उहो बि शौक़ु नथो रखे, चए थो बाबा तव्हांखे छा, मूंखे मालिक साईं सभु कुझु ॾिनो आहे, बिल्कुलु हाणे तव्हां बि कुझु सिखो
ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कॾहिं कॾहिं लाज़मी न हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। असां चऊं जेसिताईं असांजी हयाती हिन साथ खे न छॾींदासीं। ऐं वाह, वॾड़ा वाह, जेके आहिनि या उस्ताद जेके आहिनि हमेशह चाहींदा आहिनि असांजो शागिर्द आहे उहो तयारु थिए महिनत करे, पर शागिर्द में बि उहा सच्चाई हुजे सिखण जी। असां मैडम इहो चाहियूं था त कोई स्कूल हुजे या कोई किथे इदारो हुजे जिते असां वेही उनखे सेखारियूं जेके असां आहिनि शागिर्द। ऐं हुअण बि खपे छो जो हीअ जेके असांजी सकाफ़तूं रवायतूं आहिनि हीअ हमेशह असांजे जेके बिल्कुलु बिल्कुुलु हिकिड़ो हे आहे काबा जा सुरंदो आहे दंबूरो आहे इहे जेके बि असांजी शयूं आहिनि सिंध जूं जेके टाइम मतिलबु वॾे वक़्त खां वठी ख़तमु थींदियूं। ॾाढी सुठी ॻाल्हि कयो ऐं हिनखे ज़रूरु कोन्हे को हिननि जो को अदारो कोन्हे को पुछण वारो कोन्हे को इन करे जेको असां सही तमामु बहितरीनु ॾाढो सुठो ऐं अवां सां अञा वधीक कचहरी थींदी पर डॉक्टर अब्दुल्ला सेठार असां सां गॾु आहिनि। अच्छा डॉक्टर साहिबु सुबुह खे बहितर कीअं बणाइजे, अवां त प्रोफेसर आहियो, अवां जी नज़र में त उनखे बहितरीनु बणाइण लाइ कहिड़ा जेको आहिनि स्पेशली सवाल असां पंहिंजे लाइ पुछियो आहे। सुबुह जो हिकिड़ो नेचुरली प्रिंसिपल आहे त सुबुह जो सवेर थियणु खपे ऐं असांजे रिलीजन में निमाज़ आहे उहा माण्हू परफॉर्म करे दैट विल बी ग्रेट। वज़ू कंदो त हिकिड़ी क़िस्म जी पाकीज़गी थींदी, शाइनिंग ईंदी। उनखां पोइ पंहिंजी सवेर सां ब्रेकफास्ट करे चांहि पीए थोरी वॉक करे पोइ ऑफिस जी तयारी करे जेकॾहिं सर्विस में आहे, जेकॾहिं सर्विस में न आहे बिज़नेस में आहे त पंहिंजे बिज़नेस लाइ सोचे डे प्लान करे ऐं उनखां पोइ मां त कोशिशि कंदो आहियां सवेर उथंदो आहियां ऐं उनखां पोइ इहे शयूं करे उनखां पोइ नाश्तो करे ट्रेवल कंदो आहियां पंहिंजे ऑफिस तरफ़ या जेकॾहिं फील्ड हूंदी आहे त फील्ड तरफ़। सही। अच्छा सर अॼु ईद खां पहिरियों ॾींहुं आहे, हिन ॾींहुं असांखे तयारियूं करणियूं आहिनि, सुभाणे वरी ईद बि आहे त उन ईद जे हवाले सां असांजे जेके व्यूअर्स आहिनि असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं करणु खपनि? तयारियूं मुंहिंजे ख़्याल में त अॼुकल्ह जेकी अॻे पुराणे दौर में इहो हूंदो कपिड़ा वठिबा वरी दर्जी खे ॾिबा, दर्जी वठंदो त वरी चवंदो यार टाइम कोन्हे। हाणे अॼुकल्ह सेट थियल मिले थी, कॉफ़ी अहिड़ा आउटलेट खुली विया आहिनि जो तव्हां अधु कलाक अॻु में तव्हांखे हर शइ तयारु मिले। हा ऐं ख़ुशूसन मेगा सिटीज़ में त वॾी सहूलियत आहे, ॿाराड़ी में अञा बि पुराणी ट्रेडिशन हले पई। सो मां इहो ई चवंदुसि ऐं ॿियो जेकॾहिं उज़े कनि था त उन लाइ हू उनखे बुकिंग करणु खपे बुचर जी माना जेको कसाई आहे ऐं उनखे गोश्त ठाहिण जी ॿियो लिस्ट ठाहिणु खपे त गोश्त केॾे केॾे मोकिलिणो आहे। कोशिशि कजे त ग़रीबनि खे मिले। एक्चुअली ही ईद ग़रीबनि जे लाइ बि आहे, उहे बि ईद सेलिब्रेट करनि, गोश्त खाइनि, पार्टिसिपेट करनि जीअं ख़ुशहाल माण्हू करनि था त ऐं उनखां पोइ पंहिंजे नंढनि ॿारनि जी इंटरटेनमेंट लाइ बि कुझु करे आला ताम पचाए वरी पाड़ेसिरनि खे खाराए ऐं खाए बि। ॾाढी सुठी ॻाल्हि कयो सर। वेटनरी डॉक्टर बि आहियो, हिकिड़ो वेटनरी डॉक्टर जी हैसियत सां कहिड़ो जानवर आहे जेको असां ज़बह कयूं ऐं जेको सुठो आहे ऐं जेके असांखे खाइणु घुरिजे जेको असांजो जंहिंमें हाई प्रोटीन हुजे, वाइटामिन्स हुजनि ऐं जेको आहे न हाईली न्यूट्रिएंट हुजे? एक्चुअली हाईली न्यूट्रिएंट त जेके लार्ज एनिमल आहिनि जेके बीफ वारा आहिनि उहे हाईली न्यूट्रिएंट आहिनि। बाक़ी जेके मटन आहिनि उहो कुझु लाइट आहे ऐं उज़ई जे हवाले सां क्राइटेरिया आहे जे नंढो जानवर आहे त उहो हिकु माण्हू करे सघे थो ऐं जेकॾहिं लार्ज एनिमल आहे त उहे 7 माण्हू उन में पार्टिसिपेट करे सघनि था एज़ ए शेयर होल्डर। छो जो हीअ उज़ई असां ते फ़र्ज़ु बि आहे न इस्लाम में, उन फ़र्ज़ु खे असांखे निभाइणो आहे। ऐं गोश्त असांजी साइंस मूजिबि जेकी वॾे जानवर जो गोश्त आहे उन में वधीक ताक़त ऐं कुवत आहे ऐं उहो। अच्छा कुझु अहिड़ा आहिनि असांजा जेके वॾड़ा उन्हनि लाइ हानिकार बि आहे, मसलन बीपी पेशेंट थी वियो, शुगर पेशेंट थी विया? हा उन्हनि खे नंढे गोश्त खाइणु खपे। बाक़ी जेकी डॉक्टर जी एडवाइस आहे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सिचुएशन आहे उन मूजिबि उनखे फॉलो करणु खपे। अच्छा सर स्टोन हुजण जे करे बि शायदि वॾो गोश्त मना कयो वेंदो आहे त तव्हांखे अगरि स्टोन आहे या किडनीअ में का प्रॉब्लम काफ़ी शयूं रिस्ट्रिक्ट आहिनि अॼुकल्ह। शायदि त असांजे मुआशिरे में काफ़ी बीमारी बि थी चुकियूं आहिनि जेके माना माण्हू इनहेरिट कनि था या सिस्टम जे करे समाज जे प्रेशर जे करे थी सघनि थियूं उन में डॉक्टर जेके तजवीज़ कंदा आहिनि कोशिशि कजे त असांखे फॉलो करणु खपे उन्हनि शयुनि खे। ऐं कुझु अहिड़ा गोश्त आहिनि कॾहिं मटन सां कॾहिं बीफ सां बि एलर्जी थी वेंदी आहे त उन शयुनि खां बि उन्हनि खे परहेज़ करणु खपे जेके असांजा व्यूअर्स आहिनि असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि प्यारा आहिनि उन में माण्हू सेंसिटिविटी चेक कराए त कहिड़नि खाधनि सां उनखे एलर्जी डेवलप थिए थी त उहो उनजो प्रिकॉशन करे बहितरु आहे। पर जनरली जेकी असांजी मास पॉपुलेशन आहे उहा गोश्त खे पसंदि करे थी ऐं ॾिसो तव्हां ख़ुशूसन उज़ई जा जेके 3 ॾींहं आहिनि उन में हुन त स्लॉटर कंट्रोल एक्ट बि आहे, स्लॉटर कहिड़नि जानवर करणु खपे कहिड़नि खे न करणु खपे। पर हीअ 3 ॾींहंनि जी माना इनखे फुल मोकल आहे, प्रेगनेंट न हुजे
अदरवाइज़ इन 3 ॾींहंनि अंदरि हू क़ुर्बानी आराम सां ऐं आज़ादी सां करे सघे थो ऐं उन कंट्रोल खां बि हू आजो आहे। तमामु बहितरीनु। ऐं सर कुर्बानी जेकॾहिं कयूं था त पाड़ेसरी जा केतिरा हक़ आहिनि, वरी ग़रीब जो केतिरो हक़ आहे, उन्हनि खे बि ॾिसणु खपे, उन्हनि जो बि राइट्स जेके आहिनि सभिनी जा इक्वल आहिनि। कोशिशि कजे त ग़रीब जिन उज़ई न कई आहे ऐं जेके पाड़े में आहिनि सभिनी खे गोश्त पुॼाइजे, ताम पुॼाइजनि ऐं हूअ बि चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हांजे घर में जेकी शइ पचे, जेकॾहिं ख़ुशबू ॿाहिरि वञे थी पाड़े ते त उन ख़ुशबू जिते जिते वञे ओसिते बि थोरो थोरो खाधो पुॼायो ज़री ज़री। ऐं अहिड़े नमूने इहा रस्म हाणे शहरनि में घटिजी वई आहे ऐं रूरल एरियाज़ में ॿाहिराणी में कॉफ़ी आहे, पर असांखे इन खे क़ाइमु रखणु खपे ऐं उजागर करणु खपे ऐं कोशिशि कजे त पाड़े वारनि सां तालुक़ु बहितर करे ख़ुशि कजनि, छो जो हिक ॿिए ॾे वठि सां तालुक़ु मज़बूत थिए थो। ज़ोया एग्जैक्टली हिकिड़ी जीअं सर वारनि ॻाल्हि कई त हिकिड़ी लिस्ट ठाहिणु खपे त फर्स्ट यानी कि अॼोको ॾींहुं आहे, तव्हां सभ खां पहिरियां तव्हांजे आस पास में अगरि तव्हां ॻोठ में रहो था, तव्हांजे ॻोठ में अगरि तव्हां शहर में रहो था त उन में तव्हां कुझु अहिड़ा एरिया सिलेक्ट कयो जिते ओड़ा इंसान आहिनि जेके मुस्तहिक आहिनि, जिन 12 महीना शायदि गोश्त खे ॾिसो बि न आहे ग़रीब खां, तव्हां उहे नाला लिखी करे अगरि पाण वटि रखो त सुभाणे जी अगरि तव्हां ईद उल अज़हा कयो था, अगरि का कुर्बानी तव्हां कयो था त सभ खां पहिरियां त उन्हनि ताईं पहुचायो जेके उन जा सही हक़दार आहिनि। त लिस्ट ठाहींदा उन में छा थींदो, असां को विसरंदो बि न। बिल्कुलु विसरंदो बि न। ई वाकई में असांखे लिस्ट ठाहे रखी छॾणु खपे त कंहिं कंहिंखे गोश्त ॾियणो आहे। लिस्ट हुजे प्लस में जेकॾहिं असां थेला ठाहे पंहिंजी गाॾी में जेकॾहिं क्रॉस कंदासीं न असांजे रस्तनि ते काफ़ी ज़रूरतमंद बि मिली बिल्कुलु निकिरी ईंदा आहिनि बग़ैर लिस्ट जे बि। तव्हां वेंदव कंहिं बि चौक ते वेंदव, रस्ते ते वेंदव, तव्हांखे खोड़ ज़रूरतमंद अहिड़ा मिली वेंदा जेके माना इंतज़ार हूंदा आहिनि त को माण्हू फूड खणी अचे, गोश्त खणी अचे, पाणी खणी अचे या गिहु या अटे जो थेलो, अहिड़े नमूने जेकॾहिं उन में माण्हू पार्ट प्ले करे त दैट विल बी फैंटास्टिक एंड ग्रेट। ॿियनि जी ख़ुशियुनि में इज़ाफ़ो थींदो त यकीनन पंहिंजी ख़ुशियुनि में बि डेफिनेटली मल्टीप्लिकेशन। अच्छा सर, असां कंहिं बि को जानवर वठूं था, पोइ ॿकरो हुजे या ढगो हुजे या मेंहुं हुजे, त उनखे असां पंहिंजे घर जॾहिं वठी ईंदा आहियूं कुर्बानी खां 2 ॾींहं पहिरीं, त उन सां उनखे कीअं ट्रीट करणु खपे, उनखे कहिड़ा कहिड़ा खाधा खाराइणु खपनि? कोशिशि कजे त जानवर वठिजे ई उहो उज़ही लाइ उन में को ऐब सवाब न हुजे, कटियल न हुजे, ॼंग भॻल न हुजे, कन कटियल न हुजे, हारन कटियल न हुजनि ऐं उन खां अलावा इहो डॉक्टर खां चेक करे कमज़ोर जेकॾहिं आहे त उनखे उहो हली वेंदो, पर उनखे माण्हू कोशिशि करे त फीडिंग सही कराए, जेसिताईं उनजो स्लैटर थिए उते फीडिंग सही कराए, वाटरिंग सही कराए, उनखे थोरी एक्सरसाइज़ बि कराए ऐं थोरो साइन में। ऐं उन खां अलावा उन जानवर जी जेकी आहे सो कोशिशि कजे त जेकॾहिं इलाही ॾींहं आहिनि त वैक्सीन भले कराए छॾे ऐं उन खां पोइ प्रेगनेंसी टेस्ट ज़रूरु कराए त माना इहो जानवर ढुको त न आहे, फर त न आहे उन में, जेकॾहिं फर आहे त उनखे स्लॉटर न करणु खपे, छो जो जंहिंजे जानवर जे पेट में जेके फीमेल आहे, मेल आहे त बसि त उनजे लाइ इन्हनि शयुनि जो ख़्यालु करणु खपे ऐं जिते जानवर ॿधिजे उते सफ़ाई सुथराई रखिजे। काफ़ी मैगट्स थी वेंदा आहिनि, जरासीम थी वेंदा आहिनि, छो जो उन यूरिन पास करण जे करे या उनजे स्टूल जे करे, त उन्हनि शयुनि जो ख़्यालु रखणु करे त उते सफ़ाई थिए ऐं उनखां पोइ जॾहिं उज़ही कजे कोशिशि कजे त उन मां ऑफल निकिरे, जेके ऑफल माना अहिड़ा उन जा जेके टिश्यूज़ जेके असां खाऊं नथा, यूज़ नथा कयूं, उहे प्रॉपर नमूने सां अहिड़ी जॻह ते डंप कराइजनि या ॿाहिरि उछलाइजनि जेके उहे सही रहनि, छो जो इन सां काफ़ी पखी गॾु थींदा आहिनि, जानवर गॾु थी वेंदा आहिनि ऐं स्मेल बि थी वेंदी आहे मुआशरे में, या असांजी ड्रेनेज सिस्टम आहे उहो बि ब्लॉक थी वेंदो आहे। ऐं उनखां पोइ जेकॾहिं असां खुलियल जॻहियुनि ते इन्हनि खे उछलंदासीं, डंप कराइजे कोशिशि करे जिते माना उहे दफ़न थी सघनि। म्यूनिसिपल वारनि जा इंतज़ाम हूंदा आहिनि काफ़ी, न त इहे पखी जेकॾहिं के अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांजे जहाज़नि जे लाइ बि प्रॉब्लम कंदा आहिनि, काफ़ी एयर प्रॉब्लम थींदो आहे, उन करे कोशिशि कजे त इन्हनि शयुनि जो ख़्यालु कजे त ऑफल असां प्रॉपर नमूने डिस्पोज ऑफ कयूं। सही, बिल्कुलु। अच्छा सर, हिकिड़ो ॿियो बि हूंदो आहे त जानवर खे जॾहिं ॾिसजे उनखे निशान करे छॾींदा आहिनि, करे कन ते निशान हूंदो आहे त कॾहिं वरी उनजी कंहिं बॉडी जे कंहिं हिसे ते नंबर को लॻाए छॾींदा आहिनि, छा इहो सही आहे? एक्चुअली अॼुकल्ह ईयर टैगिंग या नंबर या आइडेंटिफिकेशन मार्क जो ग्लोबली रुझान आहे। साइंटिफिक पॉइंट ऑफ व्यू खां त इहो दिस इज़ गुड थिंग की असां पंहिंजे जानवर खे आइडेंटिफाई करे सघूं त हीउ कॾहिं प्रेगनेंट थियो, कंहिंजो एनिमल हो, कहिड़े हर्ड सां तालुक़ु रखे पियो, हिन जो नंबर छा हो, हिन जी पार्चुएशन माना हिन फ़र्क़ु केतिरा ॾिना। पर रिलीजियसली मां जेको ॿुधो आहे त इहे शयूं जेके ॾंभ ॾिनल आहिनि, क्रॉस ॾिनल आहिनि या बॉडी ते नंबर ॾिनल आहिनि, इन्हनि शयुनि खे अवॉइड कजे त उज़ही में जानवर ख़ूबसूरत हुजे, सेहतमंद हुजे
ऐं उन खां पोइ माना मतारो हुजे उन्हनि खे प्रिफर कजे त उन्हनि कजे उन्हनि चइनि खे असां वरी फार्मिंग पर्पज़ लाइ छॾे ॾियूं त वधीक उहो बहितर रहंदो। असां जेको आहे न रस्म हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अदा पिया कयूं त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ख्वाब में छा आयो त पंहिंजी प्यारे खां प्यारी शइ यानी जेका सभ खां वधीक तोखे प्यारी आहे उहा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उठ पंहिंजो जेको प्यारो उठ हुयो उहो ज़बा कराई उही ख्वाब वरी आयो। पोइ उन वक़्तु सोची त मुंहिंजी अगरि का प्यारे प्यारी शइ आहे त मुंहिंजो फर्ज़ंद आहे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम आहे। पोइ हुननि चयो त अल्लाह ताला इहा ई कुर्बानी मूंखां थो घुरे त यानी प्यारी में प्यारी शइ जेका यानी जानवर उहो हुजे जेको तव्हांखे सभ खां वधीक अज़ीज़ आहे। तव्हां हिकिड़ी शइ खे नोट कयो हूंदो 10 ॾींहं 8 ॾींहं 15 ॾींहं पहिरियां अगरि तव्हां जानवर आणियो था तव्हांखे हुन सां अहिड़ो लगाव थी वेंदो आहे एॾी मोहबत थी वेंदी आहे जो ज़बा करण वक़्तु तव्हां ॾिठा हूंदा नंढा ॿार या जेको हुनखे संभाले पियो उहो रोअंदो आहे पियो एॾो हुनखे लगाव थी वेंदो आहे। उहो चाहींदा आहिनि इहो वक़्तु असां वटि हुजे इन में फर वठूं बिल्कुलु ॿारनि जो ख़ुसूसन अटैचमेंट इहा ई सुठी शइ आहे त माने जॾहिं कुर्बानी करण खां 4 ॾींहं 8 ॾींहं अगरि हुनखे पहिरियां वठी अचे थो जानवर खे हुनखे असां प्यार ॾियूं था हुनखे असां फीड करायूं था हुनखे वाटर ॾियूं था त उन सां छा आहे हिकिड़ो अटैचमेंट थी वेंदी आहे पोइ बाक़ाइदा हुनजो सवाब बि वधीक थींदो हूंदो त असांखे प्यारी शइ आहे जेका हुनखे असां कुर्बान कयूं था। अच्छा इहो शहर जी ॻाल्हि आहे पर ॻोठनि में अक्सर ईअं बि थींदो आहे त नंढड़ा जॾहिं थींदा आहिनि तॾहिं उन्हनि खे तयारु कंदा आहिनि पोइ साल 2 साल उन्हनि खे संभालींदा आहिनि खाराईंदा आहिनि। ॾिसो साल ऐं 2 साल जेको जानवर तव्हां सां गॾु थो रहे उहो तव्हांजे केतिरो क्लोज़ थो अची वञे वरी उही जानवर तव्हां ईद उल अज़हा ते ज़बह था कयो त सोचो उन वक़्तु तव्हांजी कैफ़ियत छा हूंदी। कुर्बानी वारी ईद जॾहिं ईंदी तॾहिं हुनखे ज़बह कंदासीं सो तमामु बहितरीन ॾाढी सुठियूं पियूं ॻाल्हियूं थियनि ईद उल अज़हा जे जेकॾहिं हवाले सां असां ॻाल्हियूं कयूं या ईद जे हवाले सां हुन तयारियुनि जे हवाले सां पर नाज़रीन साही वठणु बि ज़रूरी आहे। सो मलका मसाला ख़ासि ताउन कयो आहे हिन सुबह महरान सां जेकॾहिं मलका मसाला जी ॻाल्हि कजे त लज़त पकड़ियो सिहत जो हथ। मलका फूड जी प्रोडक्शन में रेसिपी मसालनि सां गॾोगॾु सादा पीठल मसाला अदरक थूम पेस्ट फ्राइड बसर सयूं ऐं चांवर बि शामिल आहिनि। नाज़रीन टाइम थियो आहे न्यूज़ ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो। एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह महरान में सुबह महरान सां ख़ासि ताउन कयो आहे मलका मसाला ठाहिण वारनि लज़त पकड़ियो सिहत जो हथ बहितरीन ज़ाइको आला मयार ऐं कस्टमर जी सिहत जो ख़्याल ही 3 अमल मलका फूड्स खे न सिर्फ़ पाकिस्तान पर दुनिया भर में पज़ीराई ॾेई रहिया आहिनि। सो नाज़रीन मलका मसाला यूज़ करणु इस्तेमालु करणु कंज्यूम करणु न विसारिजो पंहिंजे किचन जी ज़ीनत बणायो ऐं पंहिंजे मसालनि में इन्हनि खे पंहिंजे फूड में ऐड कयो त जीअं तव्हांजो जेको खाधो आहे उहो वधि खां वधि ज़ाइकेदार थी सघे ख़ुशबूदार थी सघे। असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम अदा भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महरान में कीअं पियो लॻे प्रोग्राम तमामु बहितरीन आहे असां सुनायूं डेली तव्हांजो प्रोग्राम ॾाढो बहितरीन फर्स्ट क्लास डॉक्टर असां ॻाल्हियूं ॿुधायूं सुठा साहब ॾाढी ख़ुशी थी कुर्बानी जे बारे में जीअं असांजा ॻाइणा पई वेठा आहिनि इन्हनि खे बि आउं सलाम पेश कयां थो असांखे पुराणियूं यादियूं ॾियारे छॾियूं कंहिं ज़माने में असां बि चङो ॾींदा हुआसीं ॾाढी ख़ुशी थी असांखे तव्हांजे प्रोग्राम में महिमाननि खे महिमान सलाम पेश कयूं था। वाह वाह कुर्ब कुर्ब वाह ॿियो छा चवणु चाहींदा नमूने प्रोग्राम पेश कया था ऐं तव्हां शेर बि हिकिड़ो ॿुधाए थो छॾियां। जी जी बिल्कुलु ॿुधायो। जॾहिं राति खुटे पोइ हलंदासीं बाख खुटे पोइ हलंदासीं होश खां वक़्तु तूं कमो जाना दुश्मन मिटे पोइ हलंदासीं। अॼु त ख़ुशी जोगियूं देसी मुल्क लुटे पोइ हलंदासीं महफ़िल न आहे अध में छॾी खलक उठे पोइ हलंदासीं धरतीअ जे गदार जी जांग वाड़ पटे पोइ हलंदासीं। अच्छा ईद जूं तयारियूं कीअं आहिनि सुभाणे ईद आहे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में अॼु बि मल्हाए पई वञे। थैंक यू कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया
जी हाणे नाज़रीन असांजे व्यूअर्स असांजे ॾिसंदड़नि असांजे प्यारा आहिनि न सिर्फ़ सिंध में बल्कि असांजे मुल्क ऐं मुल्क खां ॿाहिरि ॾे थोरे परॾे में जेके ॾिसनि था असांखे असांजे प्यारा उन्हनि सभिनी खे जिते जिते अॼु ईद मल्हाई पवंदी उन्हनि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं ऐं सुभाणे जेका ईद आहे उन में बि असां शामिल हूंदासीं ऐं लाइव ट्रांसमिशन बिल्कुलु मुसलसल असां 3 ॾींहं इंशाल्लाह तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं मां ज़रूरु जेको सो ज़ोया खां इहो सवालु कंदुमि त ज़ोया तव्हांजी ड्रेसिंग जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो त फर्स्ट डे सेकंड डे एंड थर्ड डे तव्हांजी ड्रेसिंग जा कहिड़ा कमालात आहिनि अच्छा ड्रेसिस जे हवाले सां त इहो तजस्सुस ज़रूरी आहे लाइफ में सुभाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे ऐं पहिरीं ऐं टे ॾींहं जे अच्छा पोइ असांखे मतिलबु ॾिठो तव्हां इंतज़ारु कराईंदा ज़रूरु ऐं जेको ईद जो जेको ड्रेस हूंदो आहे उहो सभिनि बाक़ी जेके कैजुअल ड्रेसिस आहिनि उन्हनि खां अलॻि हूंदो आहे सभिनी जे लाइ न स्पेशली छोकिरियुनि जे लाइ हूंदो आहे इहो कॉम्पिटिशन हूंदो आहे ख़बर न छा त मतां मां ॿुधायां वरी ओड़ो ठाहे वठे केरु इहा ई शइ हूंदी आहे लिकाईंदा आहियूं ऐं न ॾेखारींदा आहियूं ऐं पोइ असां जॾहिं उहो गेटअप कंदा आहियूं तॾहिं असां फैशन कंदा आहियूं कॾहिं तव्हां सां ईअं थियो कॾहिं तव्हां सां ज़ोया ईअं थियो भला तव्हां कंहिं महफ़िल में विया हुजो या तव्हां कंहिं रिश्तेदार जी शादी हुजे तव्हां स्पेशली हिकिड़ो जोड़ो ठारायो हुजे ठीकु आहे जीअं तव्हां पहुता तव्हां ॾिठो अहिड़ो जोड़ो ॿिए खे बि पातल आहे अहिड़ो सीन थियो न आहे पर अहिड़ो सीन इमेज बि नथा करे सघूं ॾाढो ॾुख थींदो ॾुख वारो ॾींहुं हूंदो छो जो हर छोकिरी चाहींदी आहे त उनजो जेको ड्रेस आहे उहो कंहिंजो बि न हुजे अगरि अहिड़ो थी वियो त डायरेक्ट कॉल ईंदी दर्जीअ खे ऐं जॾहिं डिज़ाइनर जा जेके ड्रेसिस हूंदा आहिनि उन्हनि जी असां कॉपी कंदा आहियूं उनमें बि जेको आहे न चवंदा आहिनि नकल में बि अकल चाहिए त उनमें बि थोरो चेंज रखंदा आहियूं त जीअं ॿियनि सां असांजो जेको सूट आहे उहो मिले अगरि ईअं थी वेंदो आहे डायरेक्ट कॉल या कंहिं अहबाब अज़ीज़ ॾे वेंदी आहे या दर्जीअ ॾे वेंदी आहे त मुंहिंजे जहिड़ो सूट छो ठाहे ॾिनो अथई सही सही बहितरीन तमामु बहितरीन अच्छा राशिद भला सुभाणे जी जेका ट्रांसमिशन आहे उनमें उन लाइ अव्हां छा चवंदा महिमान कहिड़ा हूंदा ऐं कीअं जेको आहे अगरि तव्हां जोड़े ते सस्पेंस रखियो आहे त असां महिमाननि ते बि सस्पेंस रखूं था बाक़ी हा एतिरो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं त तमामु बहितरीन गेस्ट हूंदा ऐं जेके ईअं सम्झो त माना पूरी ट्रांसमिशन जे लाइ हिकिड़ो धमाको हूंदो ऐं गॾोगॾु तमामु बहितरीन ड्रामा बहितरीन प्रोग्राम्स हूंदा जेके नशर कया वेंदा ऐं ॿारनि जा बि प्रोग्राम हूंदा जेके कंहिं बि चैनल ते न हूंदा पर महरान टीवी हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको नंढड़नि ॿारनि जे लाइ बि प्रोग्राम खणींदो आहे नंढड़नि ॿार चवंदा न छोटा पैकेट बड़ा धमाका त ॿार नंढा ई आहिनि पर उन्हनि जो जेको टैलेंट आहे उहो ॾाढो वॾो आहे ऐं उमेदु कयूं था त सभिनीनि खे फर्स्ट डे सेकंड डे एंड थर्ड डे यानी पहिरियों ॾींहुं ॿियो ॾींहुं ऐं टियों ॾींहुं तमामु घणो पसंदि ईंदो ऐं जेके गेस्ट आहिनि अगरि असां हींअर तव्हांखे ॿुधाईंदासीं त उहो मज़ो न ईंदो इन करे सस्पेंस में असां रखियो आहे पर हा तव्हां जेको जेको ॾिसंदव न इनशाला फर्स्ट खां वेंदे सुबुह खां वठी नाइट ताईं हर हिकु प्रोग्राम हिक ॿिए खां वधीक हूंदो बिल्कुलु बिल्कुलु हुन में मुख़्तलिफ़ ड्रामास हूंदा हुनमें महफ़िलूं हूंदियूं उन्हनि में प्रोग्राम्स हूंदा ऐं जेकॾहिं प्रोग्राम्स जी ॻाल्हि कजे त सनम मारवी जो बि प्रोग्राम आहे ईद रिहान आहे उहो बि उन्हनि इंटरव्यू ॾिनो आहे एॾो ज़बरदस्त उन्हनि जो इंटरव्यू आहे असांजा व्यूअर्स आहिनि उहे ज़रूरु ॾिसंदा हुनखे पसंदि कंदा हुनमें खिले बि थी हुनमें रोए बि थी मां इहा ॻाल्हि करणु कॾहिं कॾहिं तव्हां ईअं महसूसु कयो आहे त जेके असांजा सेलिब्रिटी आहिनि या जेके इन्हनि मक़ामनि ते आहिनि कॾहिं कॾहिं पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधाईंदे ॿुधाईंदे रोई पवंदा आहिनि ऐं उन वक़्तु इंसान खे ख़बर पवंदी आहे त ही पहिरियां छा हुयो या छा हुई अॼु छा आहे वतो इज़्ज़ो मंतशा वतो ज़िलो मंतशा ख़ुदा जंहिंखे चाहे इज़्ज़त दे ख़ुदा जंहिंखे चाहे ज़िलत दे ऐं उन्ही जे वस हूंदो आहे ऐं महिनत में ई अज़मत आहे हाणे ॾिसो जेकॾहिं असां ॾिसूं था बदक आहे उहा तरे थी पाणी में केॾो स्मूथली तरंदी आहे असां ॾिसंदा आहियूं केॾी ख़ूबसूरत लॻंदी आहे पर उहो अंदरि कीअं जो कनि त पैनलिंग कीअं थी कयो उहो उनखे ख़बर हूंदी आहे हाणे ॾिसण वारो सिर्फ़ु उहो उनजो आउटलुक जेको आहे उहो ॾिसे थो पर उनजी जेका महिनत पोयां जेको राज़ आहे जेका महिनत में अज़मत आहे उहो कोई न ॼाणंदो आहे बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि त थोरी मां फनी कयां थो आहे त थोरी फनी पर उन में बि महिनत ई शामिल आहे तव्हां ॾिसो जेके अवर एज थी वेंदा आहिनि जिन जी उमिरि 70 75 या 80 ताईं प्लस हूंदी आहे उन्हनि जा ॾंद न आहिनि हूंदा उहो मानीअ खे केॾी महिनत करे खाईंदा आहिनि हूंदी हुनखे ॾिसंदा वेठा ॿाहिरि त हिकिड़ो असांखे उहो लॻंदो आहे पियो पर ॾिसो हुनजी महिनत केॾी हूंदी आहे पहिरें ॾंदनि खां पोइ जॾहिं ॾंद न आहिनि हूंदा त उहो महिनत करे उन ई मानीअ खे खाईंदा आहिनि यानी की हर कम में हिकमत आहे ऐं महिनत जो फल ख़ुदा ज़रूरु ॾींदो आहे कॾहिं बि मायूसी न कयो ऐं जॾहिं बि तव्हां को कामयाबी ॾे क़दम खणो हिकिड़ो क़दम तव्हां खणो बाक़ी ख़ुदा तव्हां सां गॾु हूंदो बिल्कुलु बिल्कुलु ऐं हिन में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स हूंदा उन्हनि जो ॿुधाईंदी हलां ईद महफ़िल प्रोग्राम हूंदो गीत ख़ुशीअ जा प्रोग्राम हूंदो चिल्ड्रन टाइम हूंदो जंहिंमें ॿार हूंदा पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो कंदा हुनमें सिंगर्स हूंदा हुनमें मुख़्तलिफ़ कचहरियूं थींदियूं ऐं ज़ाहिर जॾहिं असांजा जेके ॿार आहिनि टैलेंट जो
मुज़ाहिरो कंदा आहिनि त असांजे जेके ॾिसंदड़ ॿिया ॿार आहिनि उन्हनि खे काफ़ी हुतां इंस्पिरेशन एग्जैक्टली इन ई जे करे त मां चयो छोटा पैकेट बड़ा धमाका ऐं उन खां अलावा ड्रामा जेके हूंदा ईद ऐं बकर आहे ऐं साहब जी ईद आहे त इहे बि मक़बूल ड्रामा हूंदा आहिनि बहितरीन ड्रामाज़ आहिनि कासाइन खे बि न छॾियो आहे असां उन्हनि जा बि आहिनि जो अहम किरदार आहे उन्हनि जो उन्हनि खे कीअं छॾे सघूं त ऐं वरी 3 ॾींहं जेका लाइव ट्रांसमिशन हूंदी महिमाननि सां कचहरी हूंदी मुख़्तलिफ़ महिमान हूंदा ऐं जेके सिंगर्स आहिनि हुन में ऐं हुन में जेको आहिनि मुख़्तलिफ़ फील्ड सां तालुक़ इलाही गेस्ट हूंदा तरतीब हले थी पई सोचूं पिया त कहिड़ा कहिड़ा महिमान हुजणु खपनि तयारियूं पियूं थियनि सेट पिया ठहनि ऐं बाक़ाइदे ईदियूं तयारियूं पियूं थियनि ऐं तव्हां ॾिसो पिया असां अञा ताईं कोन सुता आहियूं छो जो तयारियूं वेठा कयूं काफ़ी जेको आहे न थकियल पिया आहियूं पर असांखे असांजी महिरान टीवी जी हमेशह इहा कोशिशि रही आहे त सुठे खां सुठा प्रोग्राम सुठे खां सुठा जेके आहिनि सीरियल्स आहिनि उहे नशर कयूं उहे ऑन एयर कयूं त जीअं असांजे व्यूअर्स आहिनि ॾिसंदा आहिनि इनजी वजह आहे छो जो हालात हिन वक़्तु जेके आहिनि अॼु खां 2 साल पहिरियां जेके ईदूं गुज़रियूं आहिनि उन्हनि में असांखे कंहिं बि शइ जी अलालत कोन हूंदी का परेशानी कोन हूंदी पर हिन वक़्तु असांखे हिकु अहिड़ी वबा जी असां साम्हूं वेठा कयूं जेके ॾिसी नथा सघूं ॾिसूं बि नथा ऐं असां उन लाइ कुझु करे बि न पिया सघूं पर हा असां एतिरो करे सघूं था त असां सेफ्टी इख्तियार करे सघूं था असां पंहिंजो ख़्यालु करे सघूं था छो जो असां अगरि सेहतमंद आहियूं त असांजी फैमिली सेहतमंद आहे ऐं ॿी हिकिड़ी शइ राशिद वैक्सीनेशन ज़रूरु कराइजे एग्जैक्टली बिल्कुलु छो जो ही ख़ुशियुनि जा ॾींहं आहिनि असांखे हिननि खे ज़रूरु सेलिब्रेट करणु खपे पर उन सां गॾोगॾु असांखे पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु करणु खपे हिन पैंडेमिक खां कीअं छुटकारो हासिलु करणो आहे वैक्सीनेशन जे थ्रू ई थी सघे थो ऐं असांखे ज़रूरु वैक्सीन कराइणु घुरिजे ऐं पंहिंजनि जेके नंढड़ा आहिनि पंहिंजा जेके वॾड़ा आहिनि उन्हनि सभिनी खे वैक्सीन कराए असांजे हिकिड़े सुठे शहरी सुठे फर्द जी हैसियत सां ॿाहिरि वञण खां थोरो गुरेज़ कयो बहितर इन करे तव्हांजे लाइ असां ही ज़बरदस्त ड्रामा ज़बरदस्त प्रोग्राम्स ही सीरियल्स खणी अचूं पिया त जीअं तव्हां पंहिंजी फैमिलीअ सां गॾु वेही करे तव्हां एंटरटेनमेंट थी सघो ऐं हाणे राशिद सेठ जी बि तयारी थिए पई जीअं ई सुबह महिरान ख़तम थींदो त सेठ जी तयारी तब्दीलियूं थी वेंदियूं हिते मतिलबु माहौल ई चेंज नज़र ईंदो बिल्कुलु ऐं हिकिड़े पासे अधु तयारी थी वई आहे वधीक तयारियूं जेको आहिनि शाम ताईं मुकमल थींदियूं ऐं सुभाणे इंशाअल्लाह सुबुह सवेरे असां जेको आहे न लाइव ट्रांसमिशन में असां गॾु हूंदासीं यकीन आहे तव्हां एंजॉय कंदा ऐं मुख़्तलिफ़ सिंगर्स बि हूंदा हाणे असां हलंदासीं अॼु बि गीत ॿुधी वठूं छो जो ईद जो पहिरियों ॾींहुं बि आहे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में ईद मल्हाई पई वञे हाणे असां जलाल हैदरी खां पुछंदासीं छा ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे पहिरीं त जेके बि दोस्त ॾिसनि पिया असांजी विराट टीवी खे सभु जेके बि वेठा ऐं सभिनी दोस्तनि खे जेके पंहिंजे पाकिस्तान में जा ॿार आहिनि जहिड़े ई मुल्क में रहनि पिया उनखे लख लख ईद मुबारक ऐं कलाम बि मुंहिंजो ॻायल मशहूरु कलाम साईं रोशन शाह जी शाइरी आहे अच ईद कयूं वाह 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 ज़बरदस्त ही एडवांस में गीत आहे जेको तव्हां तमामु मौज़ नाज़रीन लाइ पेश कयो पियो वञे महिरान टीवीअ तां तमामु बहितरीन गानो छो जो एडवांस त हूंदो आहे न असां बि एडवांस में मैसेज कंदा आहियूं जिन्हनि मुल्कनि में मल्हाए पियो उन्हनि जी बि त ईद आहे न एग्जैक्टली छो जो असांजा जेके ॿाहिरि रहंदड़ नौजवान आहिनि या असांजा वॾड़ा आहिनि असां उन्हनि खे कॾहिं बि न विसारींदासीं असां हिन सुबह महिरान जे प्लेटफॉर्म तां महिरान टीवी जे प्लेटफॉर्म तां असांजी कोशिशि आहे त उन्हनि ताईं बि इहे गीत वञनि ऐं ईद मल्हाए स्पेशली एडवांस उन्हनि जे लाइ आहे चाहे पाकिस्तान में रहण वारा पोइ चाहे ॿाहिरि खां आयल हुजनि या पाकिस्तान वारा हुजनि पर जेके पाकिस्तान में रहंदा उन्हनि जे लाइ एडवांस हाणे हलंदासीं असां जलाल हैदरी खां गीत ॿुधंदासीं वाह मुझो चाहे जे तू न हूंदे ईद में साईद ईद नाहे अज ईद कयूं गॾिजी थोरू मुझो चाहे न हूंदे ईद में साईद ईद नाहे जे तू न हूंदे ईद में साईद ईद नाहे हिकु ईद जो ॿियो प्यार जो पायूं बिटा भाकुर जंहिं ॾींहुं मिलण ईद ईंदे अंगण ते दिल पर हिकु ईद जो ॿियो प्यार जो पायूं बिटा भाकुर जंहिं ॾींहुं मिलण ईद ईंदे अंगण ते दिल पर छॾींदुसि मां भी कारो वेस लाहे जे तू न हूंदे
में सा ईद ईद नाहे अच ईद कयूं गॾिजी तो रूह मुंहिंजो चाहे जे तू न हूंदे ईद में सा ईद ईद नाहे जे तू न हूंदे ईद में सा ईद ईद नाहे पंहिंजनि ऐं प्यारनि ऐं यारनि खां परे थी परदेस में ॾस कीअं मिठा तुंहिंजी सरे थी पंहिंजनि ऐं प्यारनि ऐं यारनि खां परे थी परदेस में ॾस कीअं मिठा तुंहिंजी सरे थी जेकी अॾाई कोट उहे उते आ तूं ड्राए जे तू न हूंदे ईद में सा ईद ईद नाहे अच ईद कयूं गॾिजी तो रूह मुंहिंजो चाहे जे तू न हूंदे ईद में सा ईद ईद नाहे जे तू न हूंदे ईद में सा ईद ईद नाहे जॾहिं रोशन छा परदेस पंहिंजे देश में हली आ पंहिंजे देश जी वो जानी मिटी बि भली आ जॾहिं रोशन छा परदेस पंहिंजे देश में हली आ पंहिंजे देश जी वो जानी मिटी बि भली आ हिते प्यार मोहबत आहे हिते प्यार मोहबत आहे परदेस में वो चाहे जे तू न हूंदे ईद में सा ईद ईद नाहे अच ईद कयूं गॾिजी तो रूह मुंहिंजो चाहे जे तू न हूंदे ईद में सा ईद ईद नाहे जे तू न हूंदे ईद में सा ईद ईद नाहे तमामु खूबसूरत माने सा ईद ईद नाहे जेकर तू न हूंदे ईद में त वाकई में तो किथे आ दोस्त आ प्यारो आ भाव आ जंहिंखे बि जाते बोल हे लॻंदा त उन्हनि खे पसंदि ईंदा आहिनि तमामु सुठी ॻाल्हि कयो आहे ॾाढो सुठो लॻो तमामु सुठो गीत हो ऐं असांजे जेके व्यूअर्स आहिनि असांजे ॾिसंदड़ आहिनि जेके मुल्क खां ॿाहिरि रहनि था ख़ासि तौर ते उन्हनि खे डेडिकेट कयो आहे असांजा जेके फ्रेंड्स आहिनि असांजे जेके मिट माइट अज़ीज़ आहिनि ऐं असांजे जेके बि रिश्तेदार ॿाहिरि रहनि था उन्हनि सभिनी खे डेडिकेट कंदासीं त असांखे ज़रूरु अवां यादि आयो अव्हांखे बि असां यादि आहियूं असांजूं दिलियूं ॻंढियल आहिनि त ईदूं ॿियूं थींदियूं ऐं असांखे उमेदु आहे त वरी मेला थींदा ऐं वरी मिलंदासीं ऐं ईदूं असांजूं वरी गॾु बि थींदियूं ऐं नाज़रीन असांजी हिन सुबह मेहरान प्रोग्राम सां ख़ासि ताउन कयो आहे मलका मसाला पाकिस्तान में पहिरियों भेरो रेसिपी मसालनि में शामिलु कयो वियो आहे हिमालयन पिंक साल्ट ऐं नाज़रीन हिमालयन पिंक साल्ट जेकॾहिं ॻाल्हि कजे हुनजी त उहो लूणु आहे जेको इन्हनि सुठनि मसालनि में उहो लूणु शामिलु कयो वियो आहे त हिननि मसालनि खे ज़रूरु पंहिंजे जेको रंधिणे जी रौनक बणायो ऐं नाज़रीन हलंदासीं असां ब्रेक ते ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक प्योर्स मलका मसाला सुबह मेहरान सां ख़ासि ताउन कयो आहे लज़त पकड़ियो सिहत जो हथ बहितरीन ज़ाइको आला मयार ऐं कस्टमर जी सिहत जो ख़्याल ही टे अमल मलका फूड्स के न सिर्फ पाकिस्तान पर दुनिया भर में पज़ीराई ॾेई रहिया आहिनि ये तमामु बहितरीन मसाला आहिनि जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि में इस्तेमालु थी रहिया आहिनि ऐं वरी मुख़्तलिफ़ खंड जेके आहिनि इस्तेमालु थी रहिया आहिनि ऑस्ट्रेलिया जी ॻाल्हि कजे यूरोप जी ॻाल्हि कजे अमेरिका जी ॻाल्हि कजे ऐं मिडल ईस्ट समय जेके बि मुल्क आहिनि उन्हनि सभिनी में इस्तेमालु थी रहियो आहे जेको सिहत लाइ घटि नुक़सानकार आहे ऐं असांजे जेको रेसिपीज़ आहिनि असांजी जेके डिशिज़ आहिनि उनमें असां इस्तेमालु कंदासीं त हिकिड़ो मुनफ़रिद ज़ाइको असां हासिलु करे सघूं था जी राशिद बिल्कुलु त हीउ ॾाढो ज़बरदस्त प्रोडक्ट आहे अगरि तव्हां यानी कि सुभाणे ईद उल अज़हा आहे क़ुर्बानी वारी ईद आहे अगरि हिन में तव्हां हिन मसाले खे अगरि पंहिंजो हिसो बणायो था
त यकीन कयो त जेके तव्हांजा मिट ऐं माइट ईंदा आहिनि यकीन कयो त वेंदे वेंदे तव्हांजी सारा ज़रूरु करे वेंदा त ॾाढो ज़बरदस्त आयो आहे ऐं पोइ भले असां जहिड़ो ई को जुगाड़ी हुजे कुक जेके कुझु न ईंदो हुजे मतिलबु बिल्कुलु कुझु बि न ईंदो हुजे पर मसालो पंहिंजो ख़ुशबू ज़रूरु ॾेखारींदो ऐं पंहिंजा रंग ज़रूरु ॾेखारींदो। अच्छा ईद ते हीअ जेको ईद जा त्योहार आहिनि यकीनन त हिन ईद में कुझु पंहिंजा गॾु बि हूंदा आहिनि कुझु पंहिंजा परावा बि जेके परे बि हूंदा आहिनि ऐं उहे अखियुनि खां ओझल हूंदा आहिनि त जीअं जेको सो ॾाढो बहितरीनु जलाल हैदरी साहिबु जेको कलाम थोरी देरि पहिरियां जेको ॻायो ॾाढो पसंदि आयो इन जा हिकिड़ा ॿ टे बोल मूंखे बि अचनि था। हिकिड़ो गानो आहे मां चाहियां थो त मां सभिनीनि खे डेडिकेट कयां ऐं जेके असां खां इलाही परे आहिनि। मूंसां ईद जूं ॻाल्हियूं करियो न यारो मूंसां ईद जूं ॻाल्हियूं करियो न यारो मुंहिंजूं अखिड़ियूं आलियूं करियो न यारो जिन सां प्यारा गॾु हूंदा आहिनि उन्हनि जी ईद हूंदी आहे ओ यार असां परदेसन जी का ईद हूंदी न आहे ओ यार असां परदेसन जी का ईद हूंदी न आहे स्पेशली उन्हनि जे लाइ जेके परदेस में वेही करे पंहिंजनि खे यादि करे इहे कॾहिं कॾहिं ॻोढ़ा जेके हूंदा आहिनि उहे जेके ख़ुशीअ मां निकिरंदा आहिनि उहे वॾा असर अंदाज़ हूंदा आहिनि उन्हनि जो ज़ाइको चेंज न आहे थींदो ॻोढ़ो चाहे ख़ुशीअ में निकिरे या खिलंदे निकिरे ज़ाइको हिकिड़ो ई हूंदो आहे पर चेहरे जा असरात ज़रूरु ॿुधाईंदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत ॾाढी सुठी ॻाल्हि कयो असां सां डॉक्टर अब्दुल्ला सेठार बि गॾु आहिनि। अच्छा सर ईद जे तयारियुनि जे हवाले सां जेकॾहिं चइजे त घर में जेके फैमिली मेंबर्स आहिनि ॿार आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कंदा आहिनि? तयारियूं कंदा आहिनि विंजंदा आहिनि कपिड़ा बदिलंदा आहिनि पहुचंदा आहिनि असांखे शयूं वठी ॾियो खिलौना वठी ॾियो कारियूं वठी ॾियो ऐं उनखां पोइ प्ले लैंड्स ते वठी हलो या हाणे अॼुकल्ह त सिनेमा बंदि आहिनि कोविड जे करे पर न त चवंदा आहिनि सिनेमा ते को मूवी वग़ैरह ॾिसूं उन जे करे माना इहे मेन तयारियूं उन्हनि जूं ॿियूं के फरमाइशूं हूंदियूं आहिनि जेके अव्हांखे पूरियूं कंदे काफ़ी टाइम लॻो हुजे? हा फरमाइश इहे हूंदियूं आहिनि के चवंदा आहिनि किंजर वठी हलो कॾहिं चवंदा आहिनि जामसरे वठी हलो हल मंदर ते कॾहिं चवंदा आहिनि परे परे वठी हलो हा पर ईद असांखे ॿारनि सां मल्हाइणु खपे उन्हनि जे ख़ुशियुनि में इज़ाफ़े करण जे लाइ उन्हनि जी ॻाल्हियुनि खे मञणु खपे छो जो ॿारनि बच्चनि जी जेकी पंहिंजी लाइफ आहे उन माण्हू कंट्रीब्यूट करे त दैट विल बी तकरीबन असां पंहिंजे कमनि कारनि में बिज़ी हूंदा आहियूं कुझु अहिड़ा लम्हात मिलंदा आहिनि इहे ख़ुशी जा त्योहार असुल मिले ई न हा ख़ुशूसन नंढा ॿार त चवंदा आहिनि हलो रानी बाग हलो ज़ू हलो जानवर ॾिसूं वरी ख़ुशूसन काफ़ी शयूं वठी जानवरनि खे खाराईंदा रहंदा आहिनि सॼो ॾींहुं सो इहे उन्हनि जूं मुश्किल आहिनि। हा बिल्कुलु ऐं ॿार जेके हूंदा आहिनि उहे ज़िंदा दिलि हूंदा आहिनि ॿारनि जी जेका ईद हूंदी आहे उहा वधीक सुठी हूंदी आहे उहे पल जेके नंढपण में गुज़ारियासीं अॼु ताईं न विसरंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते ईद ते सभ खां पहिरीं कंहिंसां मिलण लाइ वेंदा आहियो ईद ते पहिरीं ईद? पंहिंजे मिटनि माइटनि सां दोस्तनि सां फ्रेंड्स सां ऐं ॿी ॻाल्हि त कुझु अॼुकल्ह नंढा ॿार चवनि था क्लास फेलोस सां मिलूं जेके पाड़े ओड़े में रहनि था छो जो क्लास जूं वरी यादगिरियूं हुयूं जॾहिं माण्हू वॾो थींदो आहे जॾहिं शादी थींदी आहे पंहिंजा ॿार थी वेंदा आहिनि त रिस्पॉन्सिबिलिटीज़ वधी वेंदियूं आहिनि माण्हू पंहिंजे पाण खे विसारे ॿारनि जूं ख़्वाहिशूं पूरियूं करण में लॻी वेंदो आहे ऐं उन्हनि जूं जेको ईदूं उन्हनि जे हिसाब सां मल्हाईंदा आहिनि। मर्द जी रिस्पॉन्सिबिलिटी जेका नंढ हूंदे खां ई शुरू हूंदी आहे सभ खां पहिरियां पढ़ाईअ ते तवजो ॾियणु पढ़ाईअ खां पोइ माउ पीउ जो हक़ आहे वरी भेनरुनि जो हक़ आहे शादीअ खां पोइ घरवारीअ जो हक़ आहे वरी फैमिली थिए वरी ॿारनि जो औलाद जो हक़ आहे वरी अञा वॾो थिए त वरी उन्हनि जा पोता दाता जेके थींदा आहिनि। अच्छा राशिद लाइव कॉलर असां सां मौजूद आहिनि कॉल वठो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर आहिनि असां सां गॾु? अस्सलाम वालेकुम। तारुफ आवाज़ तारुफ। अस्सलाम वालेकुम भा केर आहीं किथां? वालेकुम अस्सलाम। किथां खां था ॻाल्हायो केर आहियो अदा तारुफ करायो पंहिंजो। यासिर भलीकार कश्मीर खां। भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में। जी भेण असां भलीकार चवंदासीं अव्हांखे छा चवणु चाहींदा? आवाज़ बिल्कुल घटि अचे पियो भेण आवाज़ घटि पियो अचे मुंहिंजो छा चवणु चाहींदा हो तव्हां हिन प्रोग्राम जे लाइ छा चवणु चाहींदा हो भा? प्रोग्राम तमामु ज़बरदस्त आहे साहब तव्हांजो। सर छा चयो आहे? बहितरीन जी
लख लाइक हेलो जी 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 बिल्कुल आवाज अचे पियो तव्हां ॻाल्हायो आवाज अचे पियो तव्हांजो आवाज़ बिल्कुलु मुंहिंजो अचे थो जी 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 भाउ अचे जी पियो भाउ असां ॿुधूं पिया तव्हां ॻाल्हायो साईं तमामु ज़बरदस्त तव्हांजो प्रोग्राम आहे राशिद शाह साहब ऐं ज़बरदस्त होस्टिंग तव्हांजी वॾी Thank महिरबानी you, भाउ thank you. लख लाइक वॾी महिरबानी ॿियो कुझु चवणु चाहींदा मुंहिंजा भाउ न सर बसि वॾी महिरबानी थैंक यू सदा सलामत रहो शाद रहो आबाद रहो अहिड़ा ख़ुशी जा त्योहार अल्लाह ताला तव्हांजी ज़िंदगी में हमेशह आणे लख लाइक वॾी महिरबानी थैंक यू ॾाढी ख़ुशी Thanks थी a मां lot. कॉल कयनि प्रोग्राम में शामिल दोस्त थिया सां गॾु कश्मीर खां अच्छा सां गॾु मौजूद आहे। बिल्कुलु बिल्कुलु अच्छा डॉक्टर अब्दुल्ला सेठार साहब जी ॻाल्हि कई त ॿारनि जूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि भला ॿारनि जी कुकिंग जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त छा उहे खाइणु पसंदि कंदा आहिनि ऐं कहिड़ियूं अहिड़ियूं डिशिस आहिनि जेके उन्हनि लाइ स्पेशली तयारु कयूं वेंदियूं आहिनि सयूं हुजनि या गोश्त हुजे सयूं आहे हलवो आहे ऐं उन खां पोइ गोश्त में कढ़ाई आहे ऐं उन खां पोइ अॼुकल्ह ॿार पिज़्ज़ा बि घणो खाइनि था चवनि था पिज़्ज़ा ऑडर कयो ऐं अॼुकल्ह डिलीवरी सिस्टम जाम आहे न घरनि में हुननि खे महीनो लॻा पिया आहिनि मोबाइल ते ऑनलाइन ॾिसनि था हा फूड पांडा वग़ैरह हा ऑडर कयो तव्हांखे अधु कलाक में 40 मिंट में शयूं घर में मिली वेंदियूं सो ॿारनि खे हैबिट थी आहे वरी KFC मैकडोनल्ड्स हेॾे होॾे ऐं इवन घर में जेतिरा बि ताम हुजनि पर पोइ बि ॿारनि जी इहा दिलि चवंदी आहे त थोरो आउटिंग बि थी वञे ऐं कुझु ॿाहिरि बि माना डाइन कयूं अॼुकल्ह त कोविड जे करे वरी इनसाइड जेको आहे इंडोर डाइनिंग बंदि आहे पर पोइ बि ॿार चवनि था हलूं वठूं हा हा या ड्राइव थ्रू जे थ्रू वञी माण्हू जेको आहे सिका शइ वठी करे गाॾियुनि बि असांखे घुमायो गाॾी घुमायो अच्छा तव्हां पंहिंजी ज़िंदगी यानी कि बचपन वारी ज़िंदगी ऐं हींअर ॿारनि जी ज़िंदगी में कहिड़ो फ़र्क़ु महसूसु कयो था ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे 100% कंप्लीटली डिफरेंट अॻे असांजे वक़्त में मोबाइल कोन हुयूं असां वटि गाॾियूं कोन हुयूं ऐं उन खां अलावा ख़ुशूसन माना साइकिल गाॾी लाइ वंज वटी कोॾी कोॾी इहे गेमूं हूंदियूं हाणे अॼुकल्ह त वरी मोबाइल जो सिस्टम अचे आहे मोबाइल ते लैपटॉप ते डिजिटल गेम सिस्टम आहे ऐं उन खां पोइ अॻे माना असांजी त रूरल लाइफ ई बहाड़ी में रहिया ॻोठनि में रहिया हा यस जी मां मीर कमन ॻाल्हायां त भेण तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह असां ख़ुशि आहियूं ठीकु आहियो ख़ुशि आहियो जी तव्हां ख़ुशि आहियो ठीकु आहियो अमन अमान दवा ठीक ठाक तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था पिया तमामु मज़ो अची रहियो आहे ऐं तव्हांखे एडवांस कॉल डिस्कनेक्ट थी आहे असांखे ख़ुशी थी कॉल के वरी ट्राई कयो वरी कॉल कयो इन प्रोग्राम में शामिल थियो छो जॾहिं कॉल कंदा आहियो असांजे इन प्रोग्राम में शामिल थींदा आहियो त असांखे ख़ुशी थींदी आहे असांजो जेको प्रोग्राम आहे वधि खां वधि बहितर थी वेंदो आहे ऐं असांखे एडवांस में तव्हां मुबारकूं पिया ॾियो ख़ैर मुबारक ऐं अव्हांखे बि एडवांस में मुबारकूं असांजे महिरान टीवी जे पूरे साथीअ तरफ़ां अच्छा सेठार साहब ॻाल्हि पए थी त नंढपण जी नंढपण में उन वक़्त ते वरी सिनेमा जो दौर बि उरूज थियो हो पोइ स्कूल जा ॿार ॻोठ जा पाड़े जा कोशिशि कंदासीं त हिकिड़ी वैगन करायूं या सुजुकी करायूं या ट्रैक्टर ट्राली करायूं पोइ सिटी में हलंदासीं शहर में हलंदासीं फलूदा बि खाईंदासीं मिठाई बि खाईंदासीं फिल्म बि ॾिसंदासीं ऐं वरी कढ़ाई बि कुझु मशहूरु होटल हूंदा हुआ उहा बि खाईंदासीं वरी पोइ सुबुह जो वेंदा हुआसीं ऐं वरी राति जो घर मोटी ईंदा हुआसीं ऐं सॼो ॾींहुं ख़ुशी में ईअं गुज़रंदो हो जो माना मुकमल तौर माना अच्छा अॻे जेके ॿार हूंदा हुया उहे ज़ोया तक़रीबन सेहतमंद हूंदा हुआ ख़बर था छो उन्हनि जी जेका गेम हूंदी जेका रांदि हूंदी न उहा वर्जिश वांगुरु हूंदी बिल्कुलु बिल्कुलु फिजिकल एक्टिविटी घणी हूंदी हाणे मोबाइल ते आहे हर गेम मोबाइल ते आहे जॾहिं माण्हू वेहंदो आहे एक्सरसाइज वग़ैरह इन्हनि सभिनी शयुनि खां आजो हूंदो आहे बसि उते वेही गेम वग़ैरह खेॾे थो त उनमें सुस्ती बि असां में अची वेंदी आहे असांजो ज़हनी दबाव बि वधी वेंदो आहे स्ट्रेस जेको आहे त ही वर्जिश कंदा रहंदा आहियूं हलंदा फिरंदा रहंदा आहियूं ऐं एक्टिविटीज़ जेके हूंदियूं आहिनि इहे असांजी सिहत खे बि जेको आहे न मेंटेन रखनि थियूं ऐं इन सां छा आहे जो ॿार जी ग्रोथ बि जल्दी थिए थी असां गेमूं रहंदा हुआसीं नंढे हूंदे बिलोरन गेम रहंदा हुआसीं लगड़ो डारींदा हुआसीं तव्हां ॿुधी हूंदी ॾाई पकी जेका गेम हूंदी कंहिं वण ते चढ़ी करे लकड़ूं छिलण वरी जल्दी खणी अचण ॿी बाल हिक ॿिए खे हणंदा हुआसीं नंढे हूंदे ॾाढी ज़बरदस्त गेमूं हूंदियूं ऐं उन्हनि में मज़ो बि ईंदो हुयो अॼुकल्ह जूं जेके गेमूं आहिनि उहे तव्हां मोबाइल ते वेही करे यानी कि दुनिया तव्हांजे हथ में पई आहे बिल्कुलु हले पियो बहरहाल उहे यादूं रहिजी वेंदियूं आहिनि असांजी डायरी में उहे सभु शयूं आहिनि ऐं चङो नवाज़ बि असां सां आहिनि वली मोहम्मद साहब असां उन्हनि खां चङो ॿुधंदासीं हाणे असांजे व्यूअर्स खे छा ॿुधाईंदा जी काछो बि वसी वियो आहे थर बि वसियो आहे थाणो बोला खनि वसियो आहे
हाणे तव्हांखे मोरो ॿुधायूं जबल जो जी जी चंग ते जी जी हा पर जबल में असांजो जॾहिं इहो ईदूं ईंदियूं आहिनि त पोइ असां वटि जबल ते मथे वञी मायूं बर्त मथे वेही पोइ गीत ॻाईंदा आहिनि ॾाढा ख़ुशियूं कंदा आहिनि ईद ते हाणे हिते शहर आहे पर उते असांखे ॾाढा मज़ा ईंदा आहिनि अच्छा ज़बरदस्त ऐं जेको मतलब जिते- सभु जा सभु वञी करे जबल ते हुते ऐं नज़ारो ॾाढो ज़बरदस्त हूंदो मायूं मर्द हिकिड़े पासे ऐं ॿिया हिकिड़े पासे वेही ॾाढो कचारियूं कंदा आहिनि मज़ा कंदा ऐं उतां खां नज़ारो बि हिकिड़ो ज़बरदस्त ईंदो हूंदो ढलेगारियुनि खे सिंगारींदा आहिनि उठनि खे सिंगारींदा आहिनि वाह, वाह, ॾाढो मज़ो थींदो आहे हुते। ऐं हर कंहिं एरिया जो पंहिंजो मज़ो जी, हूंदो आहे जी, जेको जी। ॻोठनि में आहिनि पंहिंजे हिसाब सां ख़ासि उन्हनि खे करे पंहिंजूं असां ईदूं हूंदियूं जबलपुर जेको आहे न आहिनि इन शहर जे हिसाब सां वरी पंहिंजे थर जा त वरी पंहिंजा रंग जेके आहिनि पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी जेके सकाफ़तूं या रवायतूं हूंदियूं आहिनि उहे वरी पंहिंजे तरीक़े सां हूंदियूं आहिनि जीअं तव्हां ॻोठनि में अक्सर ॾिठो हूंदो त ईदुनि जा त्योहार ईंदा आहिनि जेके होटल वग़ैरह हूंदा आहिनि रेस्टोरेंट वग़ैरह हूंदा आहिनि के सजाईंदा आहिनि कंदा आहिनि पोइ जेके ॻोठ में जेके रिलियूं वग़ैरह ठहंदियूं आहिनि उहे हणंदा आहिनि वरी हिकिड़ी अजीब ख़ासि करे नंढियूं छोकिरियूं हूंदियूं आहिनि रिलियूं कंदियूं आहिनि वरी पोइ ॾोही खे परणाए वरी पोइ हुनखे घोटकुआर कंदियूं वाह, आहिनि वाह, ख़ूबसूरत रंग आहिनि इहे सभु ख़ूबसूरत रंग आहिनि ऐं वरी हींअर मेघमल्हार बि आहे बारिशूं बि थियनि पियूं क्लाउडी मौसम आहे ककर आहिनि वरी मथां ईद बि आहे त ॾाढो सुठो लॻंदो इंशाल्लाह इहे धुन ऐं गॾु वरी तव्हांजो ई जेको चङो हुजे त बिल्कुलु पोइ चङो हुजे पोइ त साईं मोरो जेको असांजे जबल में हलंदो आहे जी 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 बिल्कुलु बिस्मिल्लाह 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 ख़ूबसूरत तमामु बहितरीन ॾाढो सुठो परफॉर्म करे रहिया आहिनि वाह 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 तमामु ख़ूबसूरत हिन असांजे मोरे जी ॿोली आई वतन मुंहिंजो परे कोन साथ सरे अल्लाह मन लोलियो मां पियो चवां सनेड़े ला लोलियो मां पियो चवां इहा असांजी ॿोल हुई इहा असांजे चङा जेके हा तमामु बहितरीन ॾाढो सुठो लॻो आहे असांजे व्यूअर्स ॿुधो हूंदो यकीनन एंजॉय कयो हूंदो नाज़रीन मलका मसाला जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त मलका मसाला ख़ासि ताउन कयो आहे सुबह महिरान सां लज़त पकड़ियो सिहत जो हथ मलका मसाला पाकिस्तान में पंहिंजी नोईअ जो पहिरियों ब्रांड आहे जे पंहिंजी रेसिपी मसालनि में आम लूण जे बदिरां 100% कुदरती ऐं टे भेरा साफ़ कयल हिमालयन वाइट पिंक साल्ट शामिल कयो आहे छो त मलका मसाला ज़ाइके सां गॾोगॾु पंहिंजे कस्टमर जी सिहत खे बि पंहिंजी पहिरीं तरजीह करार ॾिनी आहे सो नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा जो असां सां गॾु असां सां गॾु वेलकम बैक व्यूअर्स नाज़रीन सुबह महिरान सां ख़ासि ताउन कयो आहे लज़त पकड़ियो सिहत जो हथ मलका मसाला जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त मलका मसाला में पाकिस्तान
में पंहिंजी नोईअ जो पहिरियों ब्रांड आहे जे पंहिंजी रेसिपी मसालनि में आम लूण जे बदिरां 100% कुदरती ऐं 2 भेरा साफ़ कयल वाइटल हिमालयन पिंक साल्ट शामिल कयो आहे, छो त मलका मसाला ज़ाइके सां गॾोगॾु पंहिंजी कस्टमर जी सिहत खे बि पंहिंजी पहिरीं तरजीह करार ॾिनी आहे। सो नाज़रीन, मलका मसाला जंहिंमें सयूं आहिनि, जंहिंमें चांवर आहिनि ऐं मलका प्रोडक्ट आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको लूणु आहे सो बि तमामु बहितरीनु लूणु आहे, क्वालिटी वारो मयार वारो लूणु आहे। मसाला आहिनि मुख़्तलिफ़ ऐं जेकॾहिं थूम ऐं अदरक जो ॾिसिजे उन्हनि जो पेस्ट आहे, तयारशुदा पेस्ट असांखे मिले थो। हींअर जेको सुभाणे ईद अची रही आहे उन में असां जल्दी आसानी सां जेकॾहिं असां पंहिंजी कुकिंग करणु चाहियूं था त पोइ ही जेके तयारशुदा मसाला आहिनि या ही पेस्ट आहिनि या ही बसर जेके ब्राउन आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कजे त ज़रूरु वठूं ऐं असां पंहिंजे रेसिपी जेके आहिनि उहे जल्द खां जल्द तयारु कयूं ऐं असां पंहिंजे टाइम बचायूं, छो की असांखे तयारु बि थियणो हूंदो आहे। हाणे असां हलंदासीं जलाल हैदरी खां सॉन्ग बि ॿुधंदासीं, गीत बि ॿुधंदासीं, छो जो मुख़्तलिफ़ मुल्कनि में ईद मल्हाए रहिया आहिनि ऐं एडवांस में पाकिस्तान खे बि ईद जूं मुबारकूं हुजनि ऐं जलाल हैदरी खे चवंदासीं त बिस्मिल्लाह कयो। करीम मौला अखिन सोड़ा सुपरी तू तक जल थोरो पाए माण्हू बचा वतल हो तुझे सिर जे लाए हाणे सिक जल खे न सिकाए मत नाज़िक नज़र जी पवे हो अल्लाह अल्लाह वो अल्लाह ये न खण तू अखड़ियूं ही मरी राज पवंदा ढक जुल्फ बलाऊं हणखण ढक जुल्फ बलाऊं हणखण ज़हरी कहारी न न न न न न ये न खण तू अखड़ियूं ही मरी राज पवंदा ये न खण तू अखड़ियूं ही मरी राज पवंदा ढक जुल्फ बलाऊं हणखण ढक जुल्फ बलाऊं हणखण ज़हरी कहारी न खण तू अखड़ियूं ही मरी राज पवंदा लाली रत कहीं जो पीतीड़े रत कहीं जो पीतीड़े लबल ते इया लाली रत कहीं जो पीतीड़े रत कहीं जो पीतीड़े तुझा पिंबड़ियूं डंग विछूं जा तुझा पिंबड़ियूं डंग विछूं जा ज़हरी कहरी न न न न न न न इए न खण तू अखड़ियूं ही मरी राज पवंदा इए न खण तू अखड़ियूं ही मरी राज पवंदा ढक जुल्फ बनाऊं हणखण ढक जुल्फ बनाऊं हणखण ज़हरी कहरी न न न न न न न इए न खण तू अखड़ियूं ही मरी राज पवंदा इए न खण तू अखड़ियूं ही मरी राज पवंदा
तोखे हियो हथल सां ॾींदो वियो हियो हथल सां ॾींदो वियो हर को हिक इशारे सां तोखे हियो हथल सां ॾींदो वियो हियो हथल सां ॾींदो वियो सरे आम दिलनि जा धाड़ा सरे आम दिलनि जा धाड़ा कहरी कहरी नन 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 इएं न खण तूं अखड़ियूं ही भरी राज पवंदा इएं न खण तूं अखड़ियूं ही भरी राज पवंदा ढक ज़ुल्फ वॾा मूं हण खण ढक ज़ुल्फ वॾा मूं हण खण ज़हरी कहरी नन 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 इएं न खण तूं अखड़ियूं ही भरी राज पवंदा इएं न खण तूं अखड़ियूं ही भरी राज पवंदा तमामु बहितरीन ही गीत हुयो ऐं असांखे बि सुठो लॻो असांजे व्यूअर्स आहिनि यकीनन उन्हनि खे बि सुठो लॻो हूंदो अच्छा हदरी साहब हाणे कहिड़ो असांजे व्यूअर्स खे मैसेज ॾियणु चाहींदा मैसेज हिन जेके बि दोस्त असांखे ॾिसनि पिया मेराट टीवी खे जी त असांखे घणो चैनल बि मेराट टीवी जो लाज़मी हूंदो जी फेसबुक या जेको कुझु अॼुकल्ह हली पियो ॾिसो पिया अॼु जो मोबाइल जो दौरु आहे जी बिल्कुलु उन मोबाइल जे ज़रिए या चैनल जे ज़रिए जेको बि असांजो चैनल आहे मेराट टीवी जो आहे उनखे सरप्राइज़ बि कनि लाइक कमेंट बि कनि ऐं उनखे शेयर बि कनि ऐं चार सां दोस्त ॿुधनि सभिनि दोस्तनि खे ईद मुबारकूं ऐं सभु जेके बि दोस्त हो पाण में मोहबत रखो जो जिथे बि हुजे त पाण में मोहबत हुजे दिलि मां गैर न हुजे कंहिंखे इंसानियत हुजे जेको इंसान आहे त उन तमामु वॾो रुतबो आहे ऐं असां जेके बि हिते आयल आहियूं असांखे पैगाम आहे जेको बि त मुर्शिद लतीफ़ खां वठी मौला हुसैन खां वठी त असांखे पैगाम इहो आहे त मोहबत कयो इंसान जो ख्याल कयो तमामु बहितरीन ॾाढो सुठो लॻो ॾाढी वॾी महिरबानी महिरबानी हिन प्रोग्राम में असांखे पाण खे ख़ुशी थी ऐं एडवांस में ईद जूं मुबारकूं सुभाणे ते ईद बि आहे ऐं वली मोहन सिंह नवाज़ जा बि थोरा हितां हिन प्रोग्राम में आया ऐं ॾाढी सुठी जेका आहिनि चङो ॿुधाए असांजे व्यूअर्स जेके आहिनि उन्हनि ॾिठो ऐं उन्हनि ॿुधो ऐं उन्हनि एंजॉय कयो हूंदो इंजॉय कयो हूंदो अव्हांखे बि ईद जूं एडवांस में लख लख वाधायूं ऐं डॉक्टर अब्दुल्ला सेठार साहब असां सां गॾु आहिनि असां तव्हां हिन प्रोग्राम में कई आया असांजी ॾाढी ख़ुशी थी ऐं सुठियूं ॻाल्हियूं थियूं सुठी गुफ़्तगू थी जानवरनि जे हवाले सां असांखे घणी ऐं असांजे व्यूअर्स खे आगाही मिली हूंदी ऐं आगाही ॾिनी अव्हां असांखे ख़ुशी थी सर थैंक यू सो मच अव्हां हिन प्रोग्राम में आया ऐं नाज़रीन ही जेको असांजो सुबह महिरान आहे इन जो वक़्तु पुॼाणी थो पहुतो आहे ऐं असां डॉक्टर साहब खां मैसेज बि वठणु चाहींदासीं कहिड़ो असांजे पब्लिक खे मैसेज ॾियणु चाहींदा सभ खां पहिरियों पाकिस्तान में रहंदड़ ऐं दुनिया में रहंदड़ समूरे मुस्लमाननि खे ईद जूं वंस अगेन वाधायूं ऐं मेहरान टीवी जी महिरबानी ऐं तव्हांजी कंपेयरिंग तमामु ज़बरदस्ती तव्हां हिनखे जेको आहे सो सुठे नमूने पेश कयो ऐं ख़ुशूसन मलका जी इनखे यकीनन आज़माईंदासीं इन ईद ते इन प्रोडक्ट्स खे खाईंदासीं थैंक यू बेहतरीन मसाला आहे थैंक यू सो मच सर प्रोग्राम में आया हाणे ॻाल्हि कजे मलका मसाला जी त मलका मसाला ख़ासि तावन कयो ऐं इन सुबह महिरान प्रोग्राम सां लज़त पकड़ियो सेहत जो हथ मलका मसाला खे ॿियनि जी भेट में ज़ाइक़नि जी मलका चयो वेंदो आहे या क्वीन ऑफ टेस्ट चइजे बिल्कुलु छो त उनजो हर मसालो न सिर्फ़ु बहितरीन आहे पर सेहत खे नुक़सान ॾींदड़ जुज़नि खां बि महफ़ूज़ आहे ऐं इहो ई सबबु आहे जो मलका मसाला पाकिस्तान अमेरिका यूरोप ऑस्ट्रेलिया ऐं मिडल ईस्ट समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में मक़बूलियत माणे रहिया आहिनि सो नाज़रीन मलका मसाला लाज़मी इस्तेमालु कयो ऐं इहे जेको अॼोको प्रोग्राम आहे सुबह महिरान प्रोग्राम हो ऐं सुभाणे ऐं परीं ऐं अरीं असां लाइव ट्रांसमिशन में असां गॾु हूंदासीं ईदियूं मल्हाईंदासीं ऐं सुहिणा रंग हूंदा सुहिणा महिमान हूंदा सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं गीत ॿुधंदासीं ईद जे हवाले सां ऐं ॾाढियूं सुठियूं महफ़िलूं हूंदियूं मुख़्तलिफ़ ड्रामाज़ हूंदा ऐं उन खां अलावा नाज़रीन जेको मोहबतूं असां जेके आहिनि उहे विरहाईंदा रहूं ही पल आहिनि ही ख़ुशी जा लम्हात आहिनि ईद जो पुरमसरत मौक़ो आहे इन ते असांखे घुरिजे त असां ग़रीबनि खे बि यादि कयूं राशिद तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदासीं बिल्कुलु वेंदे वेंदे मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त पंहिंजी दिलनि मां नफ़रतूं छॾे करे
पंहिंजनि खे परचायो। स्पेशली मां उन्हनि भाइरनि खे रिक्वेस्ट कयां थो जेके भेनरुनि खां नाराज़ आहिनि। ईद जा त्योहार आहिनि ऐं यकीनन भेनरूं जेके आहिनि पंहिंजे भाइरनि जो इंतज़ारु कंदियूं हूंदियूं ऐं नंढियूं नंढियुनि ॻाल्हियुनि खे वठी करे तव्हां रिश्तनि में हिकिड़ी दरार पैदा करे छॾी आहे। ख़ुदा ताला उन इंसान खे कॾहिं पसंदि नाहे कंदो जेको रिश्तनि में दरारूं पैदा करे। ख़ुदा उन इंसान खे हमेशह मोहबत ऐं ॾाढो पसंदि कंदो आहे जेको झुकी करे रिश्तनि जी अज़मत खे बुलंद रखे। सो एतिरी चवंदासीं त सदा ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, महकंदा टहकंदा टिड़ंदा रहो। उन सां गॾु मूंखे बि ॾींदा इजाज़त। हाणे पूरी टीम ऐं ज़ोया बलोच ऐं राशिद शाह खे ॾींदा इजाज़त। ज़िंदगी रहे त इंशाअल्लाह सुभाणे परीहं अरियां सां मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह।